मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर हाला भेट शाजी शेख मौला जी रहवासण औरत पंहिंजे मुड़स जे ज़ुल्मनि खां तंग अची प्रेस क्लब ते पहुची वई। मिसबात समीना ख़ास केली पंहिंजे मुड़स अमजद ख़ास केली ख़िलाफ़ साफ़ इन अॻियां आंदाईंदे चयो त मुंहिंजो मुड़स नशे जो आदी मवाली आहे जेको नशो न मिलण ते मूंखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाईंदो आहे। हिन चयो त मुड़स बदपेशो करण ते मजबूर करे थो, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे। मना करण ते मुड़स मूंखां मुंहिंजा 2 ॿार खसे घरां कढी छॾियो आहे। हिन चयो त मवाली ऐं नशे जी आदी मुड़स सां गॾु रहणु नथी चाहियां। मुंहिंजा माइट बि मुंहिंजे मुड़स सां मिलियल आहिनि। हिन चयो त मूं मुड़स खां अलीहदगी लाइ वकील जी मार्फत कोर्ट में दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे, जंहिं तां मच्छर जी मुंहिंजो मुड़स मुंहिंजी जान जो वेरी बणिजी वियो ऐं मूंखे जान खां मारण जूं मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, SSP मटियारी ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त खेसि मवाली मुड़स जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो मौसूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ सुहेल शर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं 2 सालनि खां अगवा थियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। सखर जे इलाइक़े सांगड़ मां अगवा थियल मौसूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ शर बिरादरी जे दर्जननि माण्हुनि सुहेल शर जी अॻवानी में खिपरो चौक ते एहतजाज कयो। हिननि चयो त सिंध में अगवा जी सनत उरूज ते आहे। हाणे हिकु कारोबार मक़ामी गुंडनि जी सरपरस्ती कई। हिननि मुतालबो कयो त प्रिया कुमारी जो केस दाख़िल करे खेसि बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वञे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। ऐवान साफ़त सूमार समय जो न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट इरफान अली अब्बासी बहकम एक्टिंग चेयरमैन हाजी अजीज़ अहमद राहू, टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद टाउन ऑफिसर निसार अहमद राहे पोटोजिन जी हिदायत ते मच्छर मार स्प्रे चौथे ॾींहुं बि काउंसलर अहल अल्लाह बुगियो जी ज़ेरे निगरानी में शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में बि मच्छर मार स्प्रे कई, जंहिंमें हाजी अजीज़ अहमद राहू गली, नेशनल बैंक वारी गली, तकवा स्कूल गली, राव मोहम्मद असलम मंदर मोहल्ला, अहमद अली दिल, डॉक्टर शरीफ मेमण गली, अब्दुल जब्बार वार्ड, अब्बासी मोहल्ला, ईदगाह गली, सुमरा मोहल्ला, मंगरार मोहल्ला में शहर जे सभिनी वार्डनि में मुकम्मल मच्छर मार स्प्रे कयो वियो। पारां टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद। भान सईदाबाद रिपोर्ट मोहम्मद अली मेमण प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ भान सईदाबाद में शहरी रोडनि ते निकिरी आया। रैली धरणो रेवल्यूशनरी स्टूडेंट्स फेडरेशन जे सॾ ते एहतजाज। हिंदू पंचायत, SUP कारकुन ऐं शहरी बि एहतजाज में शामिल थी विया। 7 वरी हंजी मौसूम न्याणी 32 महीननि खां अगवा थियल आहे, पर हुकूमत जे कन ते जूं बि नथी चुरे। मुज़ाहिरीन, जांच इदारा ऐं एजेंसियूं मौसूम न्याणीअ खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौरु नाकाम थी विया। अगवा जा पेरा हुकूमती धुर ॾांहुं वञनि था। अगवान ईद ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब न थी त मुल्कगीर तहरीक हलाईंदासीं। हुक्मराननि जा ऐवान बि महफ़ूज़ न रहंदा। बदरुद्दीन पंवर, परियल हैदर चन्ना, मुसव्विर जलवाणी ॿियनि जो ख़िताब।